मोरो ख़बर शामिल कर दी। सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक गोड़ जुमो फ़कीर कलोड़ो लग हंबर वाह जा रहवासी चोरन ऐं दालिन पुलिस जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे पोरियत मिसमात वज़ीरा ख़ातून कलोड़ो संदसि पुटु अब्दुल ख़ालिक कलोड़ो अब्दुल समन कलोड़ो ऐं ॿियनि ॿुधायो त राति जो पाड़े में रहंदड़ जवाबदार बाबर कलोड़ो कामरान कलोड़ो नज़ीर कलोड़ो साबिर कलोड़ो ऐं ॿिया घर में दाख़िल थी असांजे घर मां ॿकरी चोरी कंदे मज़ामत करण ते असांखे धक हणी ज़ख़्मी करे ॿकरी ज़बरदस्ती काए विया ऐं असां अहिड़ो इतलाह हद जे थाणे ते पिणु वाक़िए जो इतलाह कयो मगर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए दाली पुलिस चौकीअ जे SHO नबी बख्श मला ऐं ॿिया पुलिस एहलकार रोज़ असांजे घरनि में दाख़िल थी असांखे हिरासमेंट कनि था ऐं असां खां केस दाख़िल करण जा 5000 पिणु वठी विया आहिनि मगर केस दाख़िल न कयो आहे। हिन वक़्तु चोरनि सां ॿिट बणिजी असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करण ऐं असांखे हिरासमेंट करण जूं धमकियूं ॾियनि था जॾहिं त चोरनि ऐं पुलिस जी अहिड़े अमल ख़िलाफ़ सेशन जज नौशिर अफरोज़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो ऐं असांखे को बि नुक़सानु थियो त उन जा ज़िम्मेवार मथे ॼणियल चोर ऐं दाली पुलिस जा अमलदार हूंदा।